मीरपुर माथेलो वेझो रहड़की में 3 नौजवाननि जो अगवा वारो मामलो 10 ॾींहं गुज़रण बावजूद मुग़वी बाज़ियाब न थी सघिया। रहड़की जे मक़ामी सहाफ़ी ज़हीर सुमरो जे भाउ नसीर सुमरो, सौट सदाम सुमरो ऐं संदसि दोस्त आकिब समेजो खे 10 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघिया। पुलिस सिर्फ़ नाले तहत कार्रवाई में महदूद। नौजवाननि जे वारसनि जो एसएसपी घोटकी ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते खलील सुमरो, पीरबख्श भट्टी, मियां आबिद, अब्दुल्ला सुमरो, अब्दुल जब्बार समेजो, मोहम्मद पनाह समेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 10 ॾींहनि खां वठी असांजा 3 नौजवान उबावड़ो जे हद ॻोठ राजणपुर मां अगवा थी विया आहिनि, जंहिंजी एफआईआर नामालूम माण्हुनि ते डहरकी थाणे ते दाख़िल कई वई आहे, जंहिं बाद पुलिस कार्रवाई कंदे शक जी बुनियाद ते माण्हू गिरफ़्तार कया ऐं नौजवाननि जी मोटरसाइकिल बरामद कई वई, जंहिंखे अॼु 10 ॾींहं गुज़री विया आहिनि। पुलिस अञा ताईं वारदात जो कारण मालूम नाहे करे सघी। हुननि आईजी सिंध ऐं डीआईजी सखर खां मुतालबो कयो आहे त नौजवाननि खे जल्द बाज़ियाब कराया वञे।